नौशरो फिरोज़ ऐं उनजे पास में माकड़ जो बागनि ऐं फसलनि ते हिकु दफ़ो ॿीहर हमिलो केतिरा ई अंबनि लीमन ज़ैतूननि जे बागनि ऐं रबी में थींदड़ कणिक जे फसलनि ते हमिलो करे खाई तबाह करे छॾियो आहे। आबादकारनि जा हथ मथे ते ज़राअत खाते समेत ज़िले इंतिज़ामिया अखि न पटी। ज़राअत खाते ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि डॉक्टर रहमतुल्लाह चन्ना, फ़हीम अली चन्ना, इमदाद अली चन्ना ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे ॿुधायो त माकड़ हिन साल जे थींदड़ समूरनि फसलनि में मेवनि खे खाई तबाह करे छॾियो आहे। असांजा कयल फसलनि ते ख़र्च बि निकिरी न सघिया आहिनि। फसलनि खे कापारी धक रसियो आहे। असां सॼो साल फसल जी देखभाल करे उन्हनि खे तयारु कंदा आहियूं। हेल माकड़ तयारु फसल खे तबाह करे छॾियो आहे। असां ज़राअत खाते जे तोड़े ज़िले इंतिज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर हिननि ते को बि अमल नथो थी सघियो आहे, जंहिं सबबु असां इंतहाई परेशान आहियूं। असां मथां लखनि रुपयनि जे ज़मींदारनि जो कर्ज़ बि चढ़ी वियो आहे। हिननि सिंध सरकार समेत ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फसलनि खे माकड़ ऐं तफ़नान रसियल नुक़सान जो अज़ालो करे असांजी मदद कई वञे। रिपोर्ट मेयर अली बीहण, नौशरो फिरोज़।